इज़त इंसान जी ईअं वक़्ति ज़िंदगीअ में जीअं रखियल सोन हुजे खुलियल पेतीअ में, जंहिं रखियो ख़्याल अमीर अमर थी वियो, जंहिं न ॾिनो ध्यान सो दरपदर थी वियो। ॿिनि ज़िम्मेवारियुनि खां इंसान बिल्कुलु नाहे आज़ाद। हिकु हुकूक अल्लाह ऐं ॿियो आहे हुकूक इबाद। वाइदो माफ़ीअ जो जेको ताही हुकूक अल्लाह में, पर न माफ़ी हुकूक इबाद जी रख याद। असांखे असांजी सोच केतिरो न बदिलायो आहे। वाह वॾे माण्हूअ जी थोरो जे सुठो ॻाल्हायो आहे। सम्झूं मिसकीन मजबूर केतिरो बि मिठो ॻाल्हायो आहे। साबित थियो त असां सिर्फ़ पैसे खे ई भायो आहे।